आज़ादीअ लाइ आंदोलन। लेखक मेठाराम हरूमल खिलनाणी। भाङो 12। श्री खेमचंद शहर जे ॿियनि उत्साहिन विद्यार्थियुनि जे लह वचड़ में बि आयो हो ऐं संदसि उत्साह ॼाणण ते हुननि स्टूडेंट्स ऑन सोसाइटी नाले हिकु संस्था क़ाइमु कई, जंहिंमें प्रभुदास सां गॾु जीवतराम तोतलदास सावनाणी, गुरुमुख वसूमल, गेहूमल शेवकराम ऐं ॿिया केतिरा शामिल थिया हुआ। उन सभा जो उद्देश्य हो विद्यार्थियुनि में सुजागी आणणु, चरित्र निर्माण ऐं स्वदेशीअ लाइ भाव फूकणु। थोरे वक़्त बैदि उन सभा जो नालो फेराए शेवा मंडली रखियो वियो, जंहिंमें संतदास किशनाणी, चेतनदास किशनाणी जे भिरियनि में श्री ईसरदास राय सिंघाणीअ जे असर हेठि आयल हुआ, कोड़ोमल अबीचंदाणी, गुलाब राय शिवनदास सावनाणी, फतनदास पेसूमल ऐं ॿिया बि शामिल थिया ऐं कार्यक्षेत्र वधायो वियो। कुझु वक़्त बैदि उन जो नालो बदिलाए बाल मंडली रखियो वियो, जंहिंजे साए हेठि रीडिंग रूम, लाइब्रेरी, कसरतशाला, हथ सां लिखियल माहवार रसालो, रामपत्र, गुरमुखी ऐं हिंदी सेखारण लाइ रात्रि पाठशाला जारी कया विया। उहा मंडली सरकार जे नज़रुनि में रहंदी हुई। 2 भेरा पुलिस उन जे लाइब्रेरीअ ते चढ़ाई करे उन मां क़ौमी ख़्यालनि वारा किताब खणी वई हुई। बाल मंडलीअ जा कार्य मुख्य तरह फतनदास, पेसूमल ऐं प्रभुदास ही हलाईंदा हुआ। उन्हनि कमनि लाइ श्री खेमचंद हर तरह जो साथ ऐं माली मदद ॾींदो रहंदो हो। प्रभुदास प्राइमरी तइलीम पूरी करण बैदि अंग्रेज़ी पंचाती स्कूल में पढ़ंदो हो। तॾहिं हू सुठनि ख़्यालनि वारो ऐं हमेशह पहिरियों नंबर ईंदड़ विद्यार्थी हो। इन करे केतिरा ई संदसि साथी विद्यार्थी संदसि घणो वेझो हूंदा हुआ ऐं उन्हनि जो हिकु चङो टोलो हूंदो हो, जिन में हू क़ौमी ख़्यालनि जो प्रचार कंदो हो। हेकर हू स्कूल में लोकमान्य तिलक ऐं महात्मा गांधीअ जा फोटा खणी वियो हो, जे ॾिसी हुन जे खे स्कूल में जेल उमाणण जा दड़का ॾिना विया हुआ ऐं मार बि ॾिनी वई। ॿीहर शहर में स्वदेशी ख़रीदियो, स्वदेशी हंडायो, जो एतिरो लिखी पंचाती हथ ते लॻाइण ऐं ॿियनि किन सबबनि करे खेसि स्कूल मां हफ़्तो निकाली ॾिनी वई हुई। हुन इन जी का बि परवाह कान कई। अॻिते हली रात्रि पाठशाला बाल मंडलीअ जे साए हेठि 1 अप्रैल 1920 ईस्वी खां क़ौमी कन्या पाठशाला जो रूप अख्तियार कयो, जा नौशहरे में देश भक्तीअ जी हलचल हलाइण जो मुख्य मर्कज़ बणी वियो। श्री खेमचंद बालाणी स्वामी गोविंदानंद जे आनंद रसाले छपाइण मोकिलण वग़ैरह जो कमु कंदो हो ऐं पोइ ॿियो सिंधी महावार रसालो शक्ति बि कढण लॻो। इन ज़माने हंधि हंधि मंडलियूं बर्पा कयूं वयूं हुयूं। हालाणीअ में प्रेम मंडली, जा पोइ शेवा मंडली सजण लॻी, भिरियनि में शेवा मंडली, नौशहरे में बाल मंडली ऐं अहिड़ीअ तरह ठारूशाह, कंडियारे ऐं ॿियनि हंधनि ते बि मुख्य ॻोठनि में मंडलियूं बर्पा थियूं हुयूं। इन्हनि मंडलियुनि जे ज़ेर साए हर हंधि पुस्तकालय ऐं वाचनालय स्थापन थिया, जिते माण्हुनि खे पढ़ण लाइ क़ौमी अॻवाननि जे बारे में अहवाल ऐं उन्हनि जा लिखियल ख़्याल मिलंदा हुआ। तंहिंखां सवाइ माण्हुनि जे ॻोठ जे सफ़ाईअ जो अहसासु आयो ऐं ग़रीबनि कुटुंबनि जे ॿारनि खे माली मदद ॾियणु, ॿारनि खे पढ़णु ऐं कन्याउनि खे पढ़णु ऐं दवाख़ाना खोलण जो अमली ख़्यालु पैदा थियो। इन नमूने भाङो 4 पूरो थियो। अॻिले दफ़े ॾिसंदासीं भाङो 5। महिरबानी।